बोलो सियावर रामचंद्र की जय। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान की जय। बोलो सद्गुरुदेव भगवान की जय। जय जेते जातो तैं ओते पातो, जय जेते जातो तैं ओते, जय जेते जातो तैं ओते पातो, जय जेते जातो मालिक हर हंदे हाज़ुरवा, मालिक हर हंदे, जय जेते जातो तैं ओते पातो, जोगिन जातो आ जंगलन में, जोगिन जातो ग्रस्तन जातो आ बंगलन में, ग्रस्तन जातो कण कण में हो जाहिरवा, कण कण में हो, जय जेते जातो तैं ओते पातो, तपसन जातो गुफा गारन में, तपसन जातो ज्ञान ने जातो मठ मंदिरन में, ज्ञान ने जातो सारे जग जो कादिरवा, सारे जग जो, जय जेते जातो तैं ओते पातो, मालिक हर हंद हाज़ुरवा, मालिक हर हंद, जय जेते जातो तैं ओते पातो, भक्तन जातो हेठ मथे थी, भक्तन जातो ठगतन जातो किथे किथे थी, ठगतन जातो सब जो दासी वाहिरवा, सब जो दासी, सब जो दासी वाहिरवा, सब जो, जय जेते जातो तैं ओते पातो, जय जेते जातो मालिक हर हंद हाज़ुरवा, मालिक हर हंद, जय जेते जातो तैं ओते पातो, दीनन दयाल थी सदा कृपाल, दीनन दयाल थी सदा, ओ नंग नंग पाल, ओ नंग नंग श्री कृष्ण मुरारी थी, मेरे वर धारी आए बांके बिहारी, सब चावन बनवारी,
अची रास जय प्यारी थी। मथुरा में जायो सब बंद बनी आयो, मथुरा में जायो सब कल वसायो अची गोकल, वृंदावन गौचारी थी। द्वारका जो नाथ आए नाथ ने अनाथ, द्वारका जो नाथ आए दे भक्तन के साथ। ये चवे सृष्टि सारी थी। जसोदा जो बाल के चवन नंदलाल, जसोदा जो बाल आए गायन जो ग्वाल। जीव जंत सुखकारी थी। देव के जो लाल वसुदेव क्यों कमाल। मटे आयो पंहिंजो बाल, कई लीला जय न्यारी थी। ॾिनो गीता जो ज्ञान सब जाने थो जहान। पढ़े बार बुढ़ो जवान, बार बुढ़ो जवान पढ़े बार बुढ़ो। विश्व सारी जय तारी थी। को धारे थो ध्यान तंहिंखे मिले भगवान। पाए आत्म जो ज्ञान, महिमा वेदन उचारी थी। महिमा संत ने उचारी थी। महिमा भगत ने उचारी थी। भाग भलो सब जो कंदो, श्री कृष्ण भगवान। याद उदासी जो करे, पाए पद निर्वाण। बोलो श्री कृष्ण देव की जय, उमापति महादेव की जय। राम रमापत तू पतू दीन दयाल दयावान। कृपा कंदे कमलापति मालिक तू मेहरबान। कथा ॿुधो सब प्रेम सां, धारे मन में ध्यान। आस सब पूरन कंदो पुरुषोत्तम भगवान। आस सब पूरन कंदो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान। ओम भूरिभुवस्सुः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम शांति शांति शांति। सात संगति मान पवित्र महीनो हली रहियो आहे श्री पुरुषोत्तम महात्मा जो, जंहिंजी कथा श्री सूजी महाराज सोनकन खे और भगवान विष्णु महात्मा नारद मुनिअ खे वर्णन करे रहिया आहिनि। काल हिन जे 22 अध्याय में कथा जो प्रसंग ॿुधी आया। महात्मा अगस्त मुनिअ जो राजा चित्रबाहु खे अतिथि सत्कार जो फल वर्णन करे ॿुधाइनि, जंहिंमें चित्रबाहु जे राज में महात्मा अगस्त मुनि अची करके पहुतो। जंहिं राजा महात्मा जो खूब आदर सत्कार कयो और पंहिंजनि भागनि जी साराहना पे कई और पंहिंजी कयल कर्म जो पे लेखो चोखो पुछो
तो कहिड़ो अहिड़ो मां कर्म कयो आहे जो मूंखे ही तमामु सुंदर राजाई मिली आहे और तमामु मां भागनि वारो बणिजो आहियां। जंहिंते महात्मा अगस्त मुनीअ खे उन जे पूर्व जन्म जी कथा तो वर्णन करे ॿुधाए पियो त भई पूर्व जन्म में तूं कहिड़ो कर्म कयो जो हिन जन्म में अची करके तो राजा बणिजी करके और हिन मनुष्य जन्म खे सफलो बणायो आहे। सो प्रसंग हींअर 23 अध्याय में वधीक वर्णन थी रहियो आहे। ऋषि अगस्त मुनीअ राजा चित्रबाहु खे संदसि अॻिलो जन्म वर्णन करे ॿुधाइनि। चारे राम चयो कृष्ण बुद्ध युधिष्ठिर चित्रबाहु जी कथा। अॻे जन्म में केरु हो कीअं तंहिंजा दर्द लथा, कीअं तंहिंजा दर्द लथा। चयो अगस्त मुनीअ बुध राजन तूं चित लाए समूरो साजन तूं। ओए अॻे जन्म में शूदर तूं वरी पाप कर्म सां उदर तूं। एक चमत्कार नाले नगरी हुई जिते चोरी हिंसा जाम कई। हयो मणि ग्रीव नालो तंहिंजो डप कीन असल हो बे कंहिंजो। सभु तोखां ॾाढो डिॼंदा हुआ ॾिसी तोखे वठी सभु भॼंदा हुआ। हीअ चंद्रकला तुंहिंजी पत्नी हुई बणी पतिव्रता जंहिं सेवा कई। रहे तुंहिंजे आज्ञा में हरदम करे पाण हथनि सां समूरो कम। हिक ॾींहुं वई तूं चोरी करण लॻे धन सां पंहिंजी थेली भरण। उते सग सूदो माण न हो झलियो, उते सग सूदो माण न हो। तुंहिंजो कूड़ कपट हो सॼो खुलियो, तुंहिंजो कूड़ कपट हो। हाणे राजा वटि तोखे हाज़िर कयो, हाणे राजा वटि तोखे ॾिसी राजा तुंहिंजे लाइ चयो, ॾिसी राजा ॾियो देश निकाली अॼु हिन खे ॾियो देश निकाली। ऐं ज़ब्त करियो हिन जे धन खे, ऐं ज़ब्त करियो तो मेड़ियो जेको माल हुयो, तो मेड़ियो जेको सब राजा खसे बेहाल कयो, सब राजा खसे। मिट माइट बि मोह मोड़े विया, मिट माइट बि सब तोखे अकेलो छोड़े विया, सब तोखे। इहो दुनिया जो दस्तूर आहे, इहो दुनिया जो। थींदो दुख में हर को दूर आहे, थींदो हक़ में हर को, थींदो दुख में हर को दूर आहे। दुखन संदे दरिया में ॾिसी तुंहिंजो ही हाल। पत्नीअ तोखे कीन छॾियो पंहिंजो भलायो बाल, पंहिंजो भलायो बाल। हरे राम। भगवान कृष्ण राजा युधिष्ठिर पांडवन खे इहा कथा ॿुधाए रहियो आहे। पुरुषोत्तम महीने जी चित्रबाहु जी कथा ॿुधाईंदे भगवान चवे थो त युधिष्ठिर ॿुध। अगस्त मुनीअ राजा चित्रबाहु जे पुछण ते उनजो पूर्व जन्म पे उनखे वर्णन करे ॿुधायो त हे राजन तूं बि ॿुध। पूर्व जन्म में तूं शूद्र आहीं, घटि ज़ातीअ जो। पाप कर्म में सदाईं पंहिंजो कर्म पियो कंदो रहंदो आहे। चमत्कार नाले नगरीअ में रही और तूं खूब चोरी हिंसा धाड़ेल माण्हुनि जा खून कंदो आहीं,
रहज़न बणी पियो आहे। ईअं ई तुंहिंजो उदर पियो हलंदो हुयो। मणिगिरी उन वक़्तु तुंहिंजो नालो हुयो। सभु तोखां ॾाढो ड्रिजंदा हुया। इहा चंद्रकला जा तुंहिंजी राणी आहे, उहा उन वक़्तु बि तुंहिंजी पत्नी हुई, पर पतिव्रता हुई। ख़ूब तुंहिंजी सेवा कंदी, तुंहिंजी आज्ञा में हरदम रहंदी हुई। पाण पंहिंजनि हथनि सां तुंहिंजी सेवा पई कंदी हुई। हिकिड़े ॾींहुं चोरीअ करण जे लाइ तूं वएं, ख़ूब धन सां हड़ूं भरे करके, और जीअं ॿाहिरि पे निकिते तो माण्हुनि बि सभिनी गॾिजी करके सॻ सूधो तोखे अची करके पकड़ियो। तुंहिंजो कपट ज़ाहिर थी पियो और राजा जे अॻितां हाज़ुर कयो। राजा अहिड़ो तुंहिंजो कर्म ॾिसी करके और सभु तुंहिंजो मेड़ियल माल तोखां खसे वरितो, ज़ब्त करायो और तोखे देश निकाली ॾेई छॾी। चारे राम। त भाई असांजे मुल्क में रहण जे तूं लाइक़ु कोन आहे, तॾहिं अहिड़ी सज़ा पाए करके सभु मिट माइट तुंहिंजा यार दोस्तार जेके सदाईं तोसां पिया बटाकूं ठठोलियूं पिया कंदा रहंदा हुया, तुंहिंजे धन ते पिया कुॾंदा हुया, सभु तुंहिंजो साथ छॾे करके और हिकु करे वञण लॻा। और इहो संसार जो दस्तूरी आहे जो गुरु साहिब जन लिखियो आहे, भाई सुख में आन चारे राम। सुख में तो सभई अची करके मिड़ी गॾु वेही था रहनि पिया। सुख में आन मिलत सब बैठे, दुख में संग न को। और दुख वक़्तु ॾिसी करके सभु छॾे वेंदा आहिनि। अहिड़ो दुखनि जो दरिया तुंहिंजे मथां अची करके पियो, पर तुंहिंजी जा पत्नी हुई, सा पतिव्रता हुई, उन तुंहिंजो साथ कोन छॾियो। छॾे शहर ॿई आया बन में, हुई तात लॻल बुख जी तन में। मारे पशु पखी पिया पेट भरने, कर यादि कर्म पिया ईअं चवनि। फल खोटे कर्म जो खोटो आ, फल खोटे कर्म जो ऐं चोखे कर्म जो चोखो आ। हित जेको जहिड़ो कर्म करे, हित जेको जहिड़ो ओ करणी पंहिंजी अवस भरे। ओ अंब पोखींदो अंब खाईंदो, अंब पोखींदो अक पोखींदो अक पाईंदो, अक पोखींदो। जीव कर्म करण में स्वतंत्र आ, जीव कर्म करण में स्वतंत्र। फल भोगण लाइ परतंत्र आ, फल इन करे कर्म कजे सोच करे, इन कर्म कजे सर सोच। पापन खां हर दम थिजे परे, पापन खां। ठाए बन में कखाई जो पेड़ी हुई, ठाई बन में कखाई जो पेड़ी। जिते ॿिन्ही रहण जी पक हुई कई, जिते ॿिन्ही रहण जी। हिकु ॾींहुं घुमिया पे ॿई बन में, हिकु ॾींहुं घुमिया पे। ॾिठो मूर्छा थियल साधू तन में, ॾिठो मूर्छा थियल साधू। इहो संत वॾो हिकु जोगी हो, उहो संत वॾो हिकु। नालो उग्रदेव महायोगी हो, नालो उग्रदेव महायोगी। थियो मूर्छा हो घणी गर्मीअ खां, थियो मूर्छा हो घणी गर्मीअ। ॿियो जिस्म संदी कुझु गर्मीअ खां, ॿियो जिस्म संदी कुझु। खणी संत खे कुटिया में आया, करे सेवा सुजाग कई काया, करे सेवा सुजाग कई।
ॾिसी साधु तव्हांखे चवण लॻो, ॾिसी साधु तव्हांखे ऐं अखियूं बि पंहिंजूं मलण लॻो, ऐं अखियूं बि। तव्हीं केरु आयो मुंहिंजी सेवा करियो, तव्हीं केरु आयो मुंहिंजी। छो त मन में अहिड़ी दया धरियो, छो त मन में अहिड़ी, छो त मन में अहिड़ी दया धरियो। वचन ॿुधी साधुअ संदा, चयो जोड़े ॿई हथ, कयो आसीसा प्रेम सां, आयो तव्हीं समर्थ, आयो तव्हीं। हरे राम। श्री सूजी महाराजन चवनि था त हे सोनको ॿई ॼणा पति पत्नी शहर छॾे करके और वन वन पिया भिटकनि। बुख बि अची करके ॾाढो हलाक कयो हुयो। ऐं वन में छा मिलंदो, कोई उन्हनि जो साथी संगी बि कोन रहियो। पशु पखी मारे करके पंहिंजो पेट पिया भरनि, पंहिंजा कर्म पिया यादि कनि और पशेमान बि थियनि पिया, पश्चाताप बि कनि का भई हाणे कर्म ई अहिड़ो खोटो कयो आहे। सत शास्त्रनि जो लिखियलु आहे भई खोटे कर्म जो फल बि खोटो, चोखे कर्म जो फल बि सुठो थींदो आहे। अंब पोखिबो त अंब मिलंदो, अकु पोखींदो त माण्हू अकु खाईंदो। ही तो जीव कर्म जे परवस आहे। कर्म करण में स्वतंत्र तो आहे, पर उनजे फल भोगण में परतंत्र बणिजी थो वञे पियो। इन करके महापुरुषनि चयो आहे भई कर्म सोचे सम्झी करे करणु घुरिजे। ॿई ॼणा वन पिया भिटकनि, तमामु हलाक थींदा हुआ। हिकिड़ी झोपड़ी ठाहे करके और उते ई रहण जो पंहिंजो फ़ैसिलो कयो भई हाणे हिते ई वन में रहूं, जेको हयाती आहे। हरे राम। हिकु दफ़े ॿई ॼणा वन वन पिया भिटकनि तो हिकिड़ो संत जंहिंजो नालो हुयो उग्रदेव महायोगी, तमामु घणी गर्मीअ जे करके हलाक थी रहियो हुयो और उन वन में मूर्छा थियो किरियो पियो हुयो। जिस्म में बि उनखे बल कोन बचियो हुयो। वृद्धा अवस्था, भला महायोगी तपस्वी हुयो। हे जो ॿई घुमनि पिया, महात्मा खे जो ॾिठो, कखनि पननि जो विञणो ठाहे करके उनखे हवा कई, जल जा छंड आया और खणी आणे करके पंहिंजे कुटिया में लेटायो। हरे राम। भले चाव और सिक श्रद्धा सां संत जी सेवा पिया कनि। छंडो जो लॻो जल जो, हवा जो थी कखनि पननि जी, संत खे सुजागी थी उथी खड़ो थियो। हिननि खे जो ॾिठई, पुछे पियो भई केरु आहियो तव्हां? मूं किथे पहुची विया आहियां, किथे वठी आया, मूंखे कहिड़ी अहिड़ी मुंहिंजी तव्हां सेवा था कयो पिया। हरे राम। अहिड़ी दया मुंहिंजे मथां। साधुअ जा वचन ॿुधी करके ॿई ॼणा हथ जोड़े करके चवणु लॻा, महाराज तव्हां असांजे मथां आशीर्वाद कयो, तव्हीं समर्थ आहियो, तव्हांजी असां सेवा कई आहे, पर तव्हां आशीर्वाद ॾियण में समर्थ आहियो। तंहिं करके दया पाले करके असांजी बिगड़ी बनायो। हाणे कंद मूल फल खाराया, पी पाणी ॾिना पंहिंजा राया। चयो वाजी कई आहे सेवा, ॾे मालिक थो सभ खे मेवा। ही महीनो पुरुषोत्तम जो आहे, फल कर्म संदो वेंदो नाहे। करे कर्म भली अणॼाणाईअ में, या सम्झ संधी ॼाणाईअ में। फल पकई उनखे मिलंदो आहे, जीअं बिज धरतीअ मां ॼमंदो आहे। भवे धरतीअ में सुबतो उबतो, पर साओ सलो ॼमंदो सुबतो। ॾिसी सेवा परसन थियो आया, ॾिसी सेवा परसन। तोखे फल थो उन जो ॾियणु चाहियां, तोखे फल थो उन जो। जेको सेवा सां मन साफ़ करे, जेको सेवा सां
तंहिंजो बिगड़ल भाग थो से गुवरे, तंहिंजो बिगड़ल आहे मन सब जो आधार अदा, आहे मन सब जो थे पैदा मन मां प्यार सदा थे पैदा, आए मन ते रखियल ही सारो करम, आए मन ते रखियल ही मन ही तो कराए दान धर्म, मन ही तो कराए मन जी महिमा आहे भारी, मन जी महिमा जग सारे खां आहे न्यारी, जग सारे खां को पार न उन जो पाए थो, को पार न उन जो, हर कोई मन पछताए थो, हर कोई मन, हर कोई मन पछताए थो। बुधो बुधाया राज थो मन जो सहज सुभाष, कारो कंहिंखे ना वणे हर कोई समझाए, हर कोई। हरे राम। ॿिन्हिनि ॼणनि खूब उन संत जी महायोगीअ जी सेवा कई, कंद मूल आणे करके खाराया, जंहिंखे खाई करके महात्मा ॾाढो प्रसन्न थियो, वाह वाह करणु लॻो, भई तव्हांखे परमात्मा सुमत ॾे, अहिड़ी सेवा तव्हां कई आहे। और ही वक़्तु हली रहियो अथव पुरुषोत्तम महीने जो, बोलो श्री पुरुषोत्तम भगवान, जंहिंमें दान पुण्य सेवा सिमरन सभु कुझु जीव जो कर्म भलीभूत थो थी वञे पियो। कर्म भली ॼाणाईअ में करे या अणॼाणाईअ में करे, पर उन जो फल उनखे ज़रूरु मिले थो पियो, पक ई मिले थो, छो जो परमात्मा सभु ॾिसण वारो आहे। जहिड़ी तरह धरतीअ में ॿिज विझिबो आहे, उन में ॿिज पियो पोइ उबतो पवे या शुभतो पवे, पर उन जा केच थींदा आहिनि। ॿिज रुगो विझे साईं धरतीअ में, तहिड़ी तरह मन में भाव रखी करके जेको बि कर्म करे थो पियो, वो ॼाणाईअ में करे या अणॼाणाईअ में करे, सेवा बि मन सां जेकॾहिं कंदो त उनजा सभु बिगड़ियल भाग सेग वरी था वञनि पिया। महात्मा उग्रदेव चवणु लॻो त हे प्यारा ॿुधो, मन ई सभिनी कर्म जो आधार आहे, मन ई तयारु थो थिए पियो हर कंहिं कर्म खे पैदा करण जे लाइ, मन सां ई कर्म कयो थो वञे पियो, दान धर्म बि मन ई थो कराए पियो। मन जी महिमा ॾाढी भारी अथव, सारे संसार खां मन न्यारो आहे, उनजो पार कोई बि पाए नथो सघे पियो। खिन पल में मन काॾों जो काॾे पहुची वञे, खिन पल में मन मां हिकिड़ी ॻाल्हि फिरी करके ॿी थी वञे। चारे राम। और उन कर्म करण खां पोइ बि वरी माण्हू छा कंदो आहे, पश्चाताप बि मन में ई कंदो आहे। तंहिं करके मन खे सदाईं साफ़ सुथरो रखणु घुरिजे। चारे राम। ॿुधो, हिकिड़ो राज मां तव्हांखे ॿुधायां थो पियो, कारो मन कंहिंखे बि न वणंदो आहे। कारो मन कंहिंखे थो चइजे, जंहिं मन में खोट समायो पियो हुजे, को विद्या हुजे त भई उनखे कूड़ ॻाल्हाइण जी आदत हुजे त उनखे चवंदा आहिनि हिन जो मन ई कारो आहे। चारे राम। के मन कारा, के धन कारा, के तन कारा, थी कर्म कारा। तन कारा हुजन भल धन वारा, पर की न हुजन के मन कारा। मन कारा थी कंहिंखे की न वणने, मन साफ़ सदा था पास पवने। ॿुध तोखे कारा ॿुधायां थो, सभु खोले से सम्झायां थो। अथी कारा के हिन जग में, उपकार भरियल थी रग रग में। ॾिस कार ककर थी पाणी ॾियनि, ॾिस कार ककर था पाणी
ऐं कारी अखियुनि में कजल सुहन, ऐं कारी अखियुनि में कीअं कारा वारथ सुहिणा लॻनि, कीअं कारा वारथ। ऐं कारी अखियुनि में कजल सुहन, ऐं सभु संगी साथी वाह वाह कनि, सभु संगी ॾिस मस्कारीअ जा कारा अखर, ॾिस मस्कारीअ जा ॼण राजा संधी का लॻल मोहर, ॼण साजा संधी का लॻल आहे। राति कारी पर सभ खे वणे, आराम सां हर को साह खणे, आराम सां। कारी कोयल जो सुर लॻे मिठो, कारी कोयल जो सुर लॻे, कारी मेंह जो खीर थो लॻे सुठो, कारी मेंह जो खीर थो। कारो कृष्ण सभ खे प्यारो आ, ॼण सभ जे अखियुनि जो तारो आ। इहे कारा सभ था सुहिणा लॻनि, इहे कारा सभ था, पर मन कारा था की न वणनि, पर मन कारा था, पर मन कारा था की न वणनि। ॿुधी वचन साधू ऐं संदा, मणिग्रीव सिर नाए, बणजन बिगड़ल भाग जीअं अहिड़ो रस्तो ॿुधाए, अहिड़ो रस्तो। हिते टेवीहों अध्याय पूरो कयो कृष्ण, हाणे उदासी प्रेम सां ॿुधो ऋषिअ जा वचन, बोलो श्री कृष्ण देव की जय। हरे राम। महात्मा उग्रदेव मणिग्रीव उन शूद्र खे चवणु लॻो त हे प्यारा, मन कारो कंहिंखे बि नथो वणे पियो। के मन कारा थींदा आहिनि, कंहिंजो वरी धन कारो थींदो आहे, के वरी तन कारा थींदा आहिनि, के वरी कर्मनि करके कारा थी वेंदा आहिनि। तन कारा हुजनि, धन कारा हुजनि, पर मन कारा न हुजनि। चारे राम, मन कारा कंहिंखे बि न वणंदा आहिनि। उहे कॾहिं बि साफ़ सुथरा नथा रहनि पिया। भले तन कारो हुजे पर मन कारो न हुजे। ॿुध मां तोखे कारनि माण्हुनि जा राज खोले थो ॿुधायां पियो। जग में केतिरा ई कारा आहिनि पर उन्हनि में उपकार भरियो पियो आहे। उहे कारा हुअण खां पोइ बि वणनि था पिया, उन्हनि जो जस आहे। पर जंहिंजो मन कारो थो थी वञे न, उहो किथे बि नथो सुहाए पियो। ॾिसो कारा ककर जिन में पाणी भरियो पियो आहे। चारे राम, बरसाति पिया था वसाइनि पिया, परोपकार था कनि पिया। अखियूं कारियूं आहिनि, उन में कजल बि कारो थो पायो वञे पियो। पर जॾहिं कजल पातो थो वञे त कीअं सुहिणियूं थियूं लॻनि पियूं। वार जेकॾहिं कारा आहिनि त माण्हू वणे थो पियो, भई त जवानो जोधो लॻो पियो आहे। अछे मथे वारो भई हे त हाणे ॿुढो थी वियो। संगी साथी बि वाह वाह पिया कंदा आहिनि, वाह वाह भई अञा त हे जवान लॻो पियो आहे। कारी मस जा कारा अखर वणंदा आहिनि। चारे राम, राति बि कारी आहे पर सभ खे वणे थी। भई राति थिए त कुझु आराम ई थियूं, विश्राम कयूं। न त माण्हू चकर में ईअं फाथो पियो आहे माया जे, भॼ भॼा भॼ भॼा। जेकॾहिं राति न हुजे न, जेकर सॼो ॾींहुं 24 कलाक माण्हू कमु कनि। राति परमात्मा अहिड़ी ठाही आहे, कारी आहे पर तॾहिं बि वणे थी पई। कोयल कारी ॾिसो केॾो न मिठो सुर आहे हुनजो। गांइ भले कारी हुजे पर खीरु ॾींदी त उहो बि मिठो वणंदो।
भगवान कृष्ण परम पावन सुंदर जंहिं अवतार वरितो भगवान कृष्ण जो उहो बि कारो हुयो, पर तंहिं हूंदे बि सॼे संसार जे अखियुनि जो तारो बणिजी वियो। बोलो श्री कृष्ण भगवान। ये सभु कारा तो आहिनि पर सुहिणा आहिनि, मन खे वणनि था पिया, पर जेकॾहिं कोई मन कारो थो बणिजे पियो त उहो कंहिंखे बि नथो वणे पियो। तंहिं करके मन साफ़ सुथरो रखणु घुरिजे। मणिगिरी महात्मा उग्रदेव जा इहे वचन ॿुधी करके ॾाढो प्रसन्न थियो, हथ जोड़े करके चवणु लॻो महाराज तव्हीं समर्थ पुरुष आहियो, हाणे असांजा बिगड़ियल भाग बणायो, अहिड़ो को उपाउ ॿुधायो त जीअं असांजो बि उद्धार थी वञे। भगवान श्री कृष्ण ही श्री पुरुषोत्तम महात्म पांडवनि खे ॿुधाए रहियो आहे। हिते हिन कथा सां गॾु ही 23 अध्याय भगवान समाप्त कयो। 24 अध्याय में वधीक कथा जो प्रसंग वर्णन थींदो। जोगी उग्रदेव जो मणिग्रीव खे पुरुषोत्तम महात्म ॿुधाए करके और उनजो आयल दुख दर्द दूर करणु, जेके वन में पिया था भिटकनि पिया, पुरुषोत्तम जे महात्म सां उन्हनि जो कीअं कष्ट दूर थो थिए पियो, सो प्रसंग 24 अध्याय में अॻिते वर्णन थींदो। बोलो श्री पुरुषोत्तम भगवान, बोलो श्री कृष्ण भगवान। ऐं प्रेम सां प्रसाद बि वठो और ही शब्द भी चवायो। कन था भागन वारा सेवा, कन था भागन वारा, कन था भागन वारा सेवा, कन था भागन वारा सेवा, कन था भागन वारा। भगवत जाथी प्यारा जग में, चवन शास्त्र सब सारा। भगवत जाथी प्यारा जग में, कन था भागन वारा सेवा, कन था भागन वारा। भगवत जाथी प्यारा जग में, चवन शास्त्र सब सारा। भगवत जाथी प्यारा जग में, कन था भागन वारा सेवा, कन था भागन वारा। भगवत जाथी प्यारा जग में, चवन शास्त्र सब सारा। कन था भागन वारा सेवा, कन था भागन वारा। सेवा सची कई के वट प्यारे, सेवा सची कई के वट प्यारे, सेवा सची कई के वट, सारे कुटुंब खे वियो तारे। अहिड़ा मिलन था विरले वारा जग में, चवन शास्त्र सब सारा। अहिड़ा मिलन था विरले वारा जग में, कन था भागन वारा सेवा, कन था भागन वारा। सेवा करे शबरिय पद पाथो, रघुवर भी हो मिलण लाइ आथो। खाई बेर क्या काज सुभारा जग में, चवन शास्त्र सब सारा। खाई बेर क्या काज सुभारा जग में,
कन था भागन वारा सेवा कन था भागन वारा। सेवा करे हनुमान खटीव्यो राम संधी आशीष वठीव्यो। जन हर हंध था जयकारा जग में चवन शास्त्र सब सारा। कन हर हंध था जयकारा जग में कन था भागन वारा सेवा कन था भागन वारा। सेवा कन जैसे कशर दासा के नद जन था लोकन दाखा। भरे तन जा उदासी भंडारा जग में चवन शास्त्र सब सारा। भरे तन जा उदासी भंडारा जग में कन था भागन वारा सेवा कन था भागन वारा। भगवत जाति प्यारा जग में चवन शास्त्र सब सारा। भगवत जाति प्यारा जग में चवन शास्त्र सब। कन था भागन वारा सेवा कन था भागन वारा। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेश्वरं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं स्वांग्यं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवृद्यानिगमनं वन्दे विष्णुं भवभयहरणं सर्वलोकैकनाथं। मंगलं भगवान् विष्णुं मंगलं गरुडध्वज मंगलं पुंडरीकाक्ष सर्वमंगलाय तनोहरि। बोलो राजा राम, बोलो हिंदू सनातन धर्म, धर्म की अधर्म का प्राणियों में विश्व का। बोलो श्री गंगा मैया आयो लाल कयो।